What if I lay down and I play dead and I stay dead? Baby, you'll get sick of being the monster out of my head. अस्सलाम वालेकुम मुझे नाला है मुर्शिद तमारी सी गए फनवेत सिंधी यूट्यूब चैनल यार अॼु तकड़ हुई थोड़ी देर थी वही यूनिवर्सिटी अचण में सो इन करे मूंखे तकड़ हुई तॾहिं व्लॉग स्टार्ट न करे सघियुमि तकिड़ो ऐं वीडियो शूट न करे सघियुमि हिन सफ़र जे दौरान सो अॼु तव्हांखे इंशाल्लाह थी सघे मुंहिंजो नंढो व्लॉग थिए ऐं अॼु मूंखे लॻे पई त देरि थी आहे पर ओॾी देरि न आहे थी छो त मां आयुमि जंहिं महिल त हिते स्टूडेंट को बि ज़ाहिर न आहे पोइ हिकिड़ो ई स्टूडेंट वञे थो बसि सो मां पई चवां त जेसि ताईं स्टूडेंट अचनि त तव्हांखे वरी अॻे कुझु डिपार्टमेंट्स आहिनि उहे बि ईअं माना शो कयां ॿाहिरों छो त ॿाहिरों ई शो करे थो सघां छो त अंदरि बंदि हूंदी अंदरि बंदि इन करे हूंदी मां साथ जुड़ींदो आहियां ऐं यूनिवर्सिटी अञा ओपन न थी आहे ऐं तव्हां व्यू चेक कयो माशाल्लाह सुबुह सुबुह सां ही पाणी ख़तमु थी वेंदो चिट जी गर्मी आहे तकड़ में ख़तमु थी वेंदो बाक़ी माशाल्लाह व्यू चेक कयो साम्हूं साम्हूं पार्क आहे नंढड़ो असांजो उहो बि मां तव्हांखे न त उहो थो ॾेखारियां अॼु बाक़ी हलो त मां तव्हांखे ॾेखारियां थो ठीकु आहे मूड हुयो त बाइक ते हलां पर चयो सुबुह साजुरा ऐं पंध जो मज़ो वठूं ऐं हलूं तव्हांखे बि ॾेखारियूं पंधु करे हीअ माशाल्लाह अॻियां जो व्यू मां पैदल पंधु थो हलां अॻियां जो पियो आहे ऐं ख़बर अथव पोयां सिॼा इन करे वीडियो क्वालिटी ॾाढी न ईंदी हूंदी ऐं मां ख़बर ई आहे साम्हूं गेट खुलियल हुजे त हिन जो अंदरों जो व्यू ॾेखारियां माशाल्लाह उहो ग्रीन आहे असांजी लतीफ़ यूनिवर्सिटी अध खां घणी ग्रीन आहे माना सावक अथसि पोखियल आहे माशाल्लाह गुल ॿूटा वण गुल त माशाल्लाह हर क़िस्म जो हिते गुल पोखियल आहे ऐं लतीफ़ यूनिवर्सिटी में ज़बरदस्त खुली पई आहे सो हली रहिया आहियूं तव्हांखे मां ॾेखारियां थो हुते पुॼूं पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थो त माशाल्लाह व्यू चेक कयो गेट खुली पई आहे अॻियां जो नज़ारो नर्सरी अॻियां इहे नर्सरी आहे ऐं साईं जा हे माशाल्लाह नज़ारो फुल व्यू चेक थो करायां मां तव्हांखे मां अॻे वञी उतां वीडियो थो कयां छो त हिते वीडियो सही न I can feel the sweat inside my palm. Play with me like cats in a string. चेक कयो मां ओरे अची तव्हांखे ॾेखारियां माशाल्लाह हिते वेही सुकून सां कचहरी थी सघे सो बि सियारे में हाली त चिट जी गर्मी आहे ॿियो हे जेके मींहं वसिया घणा उन में असांजे हिन हिकिड़े पार्क खे नंढड़े ख़राबु करे छॾियो अथई ऐं हीअ साईं सुखचैन माशाल्लाह हमेशह घाटो सुखचैन इन करे जो रोश शाम ॾिसोसि केॾी आहे घाटी इन करे सुखचैन नालो थो इहो तव्हांखे ॾेखारिणो हुयो नर्सरी सो अॻे हली रहिया आहियूं ऐं तव्हांखे ॿियूं डिपार्टमेंट बि ॾेखारियां थो इंशाल्लाह अगरि अॼु ॾेखारे सघियुमि थी सघे नंढो ब्लॉग ठहे छो त अॼु मूड न आहे अहिड़ो ठीकु आहे अॻे हलूं पिया ॿियो त मां अञा फस्ट सेमेस्टर कंप्लीट कयो आहे सैकेंड सेमेस्टर आहे शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी में अञा मूंखे कुझु डिपार्टमेंट्स ही न आहिनि ख़बर तंहिंमें मां हुन में न हली सघंदुमि ऐं ॿियो ही नई बिल्डिंग थी ठहे अलाए छाजी आहे अञा ख़बर न आहे पर प्यारी डिपार्टमेंट थी सघे डिपार्टमेंट हुजे ऐं प्यारी बिल्डिंग ठाही अथऊं अॻियां स्टूडेंट अची रहिया आहिनि तव्हांखे ख़बर आहे यूनिवर्सिटीअ जी बस पॉइंट अची वई आहे मां तव्हांखे इन ई करे ॿुधाइण लाइ वीडियो पियो कयां त डिपार्टमेंट्स अहिड़ियूं आहिनि जेके मां तव्हांखे शो नथो करे सघां मां ख़ुदि महिल ताईं उन्हनि में न घुमियो उन्हनि जी हिकिड़ो इंस्टॉलमेंट आहे जूस जो ऐं स्टूडेंट अची रहिया आहिनि ऐं स्टूडेंट जी वीडियो मां टाइम लिप्स में करे पोइ तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां त कीअं स्पीड में ईंदा रहंदा आहिनि अञा आया न आहिनि चयो आयो आहियां त ही डिपार्टमेंट ऑफ फिज़िक्स एंड इलेक्ट्रॉनिक्स छो न तव्हांखे ॾेखारियां साम्हूं आहे सो हुन ॾे हुते पुॼूं त वरी मां तव्हांखे डिपार्टमेंट अंदरों ॾेखारियां थो खुलियल आहे अंदरों हला पर शागिर्द न हुजनि छो त मां नर्वस थी वेंदो आहियां ॾिठाईंदे डिपार्टमेंट ऑफ फिज़िक्स माशाल्लाह अंदरों ही लुक अथसि ऑफिसिस क्लासिस बि अथनि सो हलूं था पोइ क्लास इन था वञूं हीअ त क्लास थी लॻियल ऐं व्यू चेक कयो माशाल्लाह व्यू चेक कयो ज़बरदस्त
अहिड़ियूं प्यारियूं डिपार्टमेंट असां लतीफ़ यूनिवर्सिटी में आहिनि क्लास सो हिकिड़ो ई क्लास ॾेखारियोमांव सभु ईअं ई क्लास हूंदा आहिनि ॾिसूं था ॿी डिपार्टमेंट में हलूं था उहा तव्हांखे ॾेखारियूं था डिपार्टमेंट जे ॿाहिरों ई शबर पोखियल आहे त हिते स्टूडेंट वेही सघनि था ऐं मज़ो वठी था सघनि ऐं हीअ अॻियां माशाअल्लाह हीअ डिपार्टमेंट अलॻि आहे इहा डिपार्टमेंट मूंखे न आहे ख़बर कहिड़ी आहे हलूं था उहा मां तव्हांखे ॾसियो आहे न त पहिरियों सेमेस्टर गुज़री वियो आहे अञा मूंखे एॾी ॼाण न आहे पई यूनिवर्सिटीअ जी सो हलंदे हलंदे मां तव्हांखे बि ॾेखारियां थो मां ख़ुदि बि ॾिसां थो सो मज़ो ईंदो तव्हां ॾिसंदा रहो अगरि व्लॉग पसंदि अचे थो लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो बेल आइकन बि ज़रूरु दॿाइजो त जीअं नई वीडियो रखां तव्हां वटि अची वठे नोटिफिकेशन तव्हां ॾिसो थैंक यू ही अथव बॉटनी डिपार्टमेंट बॉटनी हूंदी त जेको बायोलॉजी मां निकितल बॉटनी आहे सो उहो जहिड़ी डिपार्टमेंट आहे ॿियो मथे बि हली था सघूं पर हिनमहिल बंदि लॻी पिया क्लास बि बंदि लॻा पिया अथसि ऑफिस बि बंदि लॻी पिया अथसि ख़ाली लॻे बि न जो मां तव्हांखे शो करे सघां बाक़ी हाणे मुंहिंजा कुझु दोस्त मिलिया चई त लाइब्रेरी खुलियल हूंदी छो त अॼुकल्ह लाइब्रेरीअ में तव्हांखे ख़बर हूंदी मां लाइब्रेरी में असां लाइब्रेरी जो क्लास हलंदो आहे हुन में छो त स्टूडेंट ऐं वधीक मुंहिंजे दोस्त चयो त सवेर पुॼूं त जीअं अॻियां सीट विलारियूं न त मूंखे बि कल्ह को व्लॉग तव्हां ॾिठो हूंदो त मां पोइ हिते चोथीं सीट ते वेठो आयुमि त पोइ हिते मज़ो नथो अचे पहिरें सीटनि में मज़ो ईंदो आहे पढ़ाईअ में मज़ो ईंदो आहे सर ॻाल्हाए थो साम्हूं वेठा हूंदासीं सो सर जे नज़रुनि में बि ईंदासीं कयो हलूं था क्लासनि में पोइ वरी उते वीडियो मां भरियां थो In books of advanced accounting, you will find lot of rules are assumed, understood. Book में तो आपका सवाल करना जवाब देना और मिला इसे मेरी रिव्यू के अजीब जरूरत है बात पड़ी है वो यार थोड़ी पिक्चर साथी कहना पापा के जवाब नहीं हुआ है but government counts the income of that home or expenditure of that home into the GDP. फाइनली हिकिड़ो क्लास पूरो थियो वरी जो उथण ई कयूं पिया त सर अख़्तियार अची वियो ऐं ॿियो क्लास न वरितो सो हाणे थकिजी पिया आहियूं अधु कलाक जो ब्रेक मिलियो आहे सो हाणे वञूं था कैंटीन ते फाइनली कैंटीन ते अची वियासीं बुख न हुई त पाणी जी बोतल वरिती पाणी पीऊं था हीअं लॻी घणी ॾिसी सघो था हीअ कैंटीन ऐं साईं स्टूडेंट मज़ो गर्मी घणी ऐं लास्ट क्लास आहे अधु कलाक जो ब्रेक मिलियो आहे सो घुमूं फिरूं था घुमी फिरी पोइ क्लास ॾिसूं था अगरि हलियो त हलियो न त मोकल थींदी माना मोकल वठी गुम थी वेंदासीं घर साइड ते ऐं लास्ट में सब्ज़ी बि वठणी आहे पोइ मिलूं था आख़िर में साईं पाणी त पी आयासीं कैंटीन त मां पाणी पीतो विच में दोस्त मिलिया ऐं पहिरियों दोस्त ॿियो विहारे छॾियो जूस पीआरियो साईं तारीफ़ करायो पंहिंजो मौलवी साहब के भी आने मिलो कराए न तारुफ कराए न तारुफ असांजे डके दो तू कोर्स नहीं करे डके अरे ओए रिटी गलत गाल के ही नहीं हाने 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 तारीफ कराए खालिद बरोई क्लासमेट हूं मुर्शिद साहब जा थैंक यू साईं संगत के आलिम मौला अली सलाम फैजान शाह मुर्शिद जा क्लास करूं असां गरीब साईं आली मदद सिराज अली खास के मुर्शिद क्लास में भेजो तो ऐं साईं मुंहिंजा टे दोस्त जेके मिलिया लास्ट में हिननि सां जूस पीतो ऐं टाटा बाय बाय कंदासीं लास्ट में मिलंदासीं कोई त क्लास न आहिनि तो हाणे निकिरूं था सॼो क्लास खाली थी वियो आहे लाइब्रेरी आहे हा मुंहिंजी तूं मूंखे ॾिसी दोस्तो चए तोखे ॾिसी मुंहिंजी माई यादि ईंदी आहे हल खाल दे हाल त अची पियो
चयो त घर खां पहिरियों असीं वॉशरूम वञूंसि पंहिंजो मुंहुं वग़ैरह ॾिसूं साईं हीअ असां इहे लतीफ़ी वॉशरूम वॾी धप अथसि वॾी धप अथसि हा हा नी शर्ट ज़बरदस्त न ज़बरदस्त असीं बि हाणे पेंट शर्ट पाईंदासीं वॉशरूम मां निकिरूं पेंट शर्ट ज़रूरु पाईंदासीं सियारो न बाबा इंशाल्लाह पाईंदासीं न सियारो स्टार्ट थिए ऐं टोपी वग़ैरह लही वेंदी ऐं सुभाणे गेटअप चेंज लॻंदो असांजो सोना लॻंदासीं न गोड ऐं गंजी वरी यूनिवर्सिटी में अड़े हा पको सिंधी थी वेंदासीं न सो असीं हली रहिया आहियूं घर सो पोइ वरी मिलूं था तव्हां यूनिवर्सिटी जे बागनि में आया आहियूं तव्हांखे अॼु बाग घुमाईंदासीं असीं टे था वञूं अॼु असांजो साईं ख़ालिद ऐं साईं सैयद साहब असांजो सुरेशम हले थो न ग़लति सो साईं ख़ालिद साहब खे छॾे ईंदासीं पोइ वरी साईं सैयद साहब खे बि छॾींदासीं सो अॼु पिकिंग ड्रॉप वारो कमु अॼु पिकिंग ड्रॉप वारो कमु हले थो इंशाल्लाह पढ़ाई हली माइक्रो इकोनॉमिक्स हली ऐं फाइनेंस अकाउंटिंग मज़ो बि आयो ऐं ज़रूरी बि आहिनि असांजा इहे जेके मेन सब्जेक्ट आहिनि इहे ई पढ़ूं था ख़ाली त इहे ई था हलनि मज़ो वरितोसीं तव्हां ॿुधायो तव्हां न वरितो छा असांखे थोरो आयो अस्तगफिरुल्लाह अची वेंदो तव्हांखे बि मज़ो पढ़ाईअ में थोरो अस्तगफिरुल्लाह न रॉन्ग साइड ते था वञनि सो कटियूं था जंहिं महिल ख़ालिद सां ईअं ॻाल्हाईंदासीं त उन जी वीडियो ठाहींदासीं पोइ तव्हांखे ॾेखारींदासीं त असांजी घर किथे आहे टाटा बाय बाय हा बाय लख महिरबानी फाइनली दोस्तनि खे छॾे आयासीं पंहिंजे घर ऐं सैयद साहब लोकल गाॾीअ ते वियो छो त हुनजो घर हुयो परे चयईं त मां लोकल ते थो वञा ऐं वरी मां घर आयुमि वरी मानी खाधमि फ्रेश थियुमि त वरी मां चयुमि त ॾाढ़ी ठारायां सो ॾाढ़ी ठाराए आयुमि सो हाणे वरी लास्ट वारी वीडियो न करे सघियुमि सो अगरि व्लॉग पसंदि आयो त लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो थैंक यू वेरी मच ख़ुदा हाफ़िज़